त पोइ इहा तरबियत जेका असांजी पोइ छाजे जॾहिं हिकिड़े माण्हूअ खे असीं दर खोले ॾींदासीं, हू ईंदो असां वटि, ॾिसंदो असांखे, ॿुधंदो असांखे, तॾहिं त हू कुझु सिखंदो असां जे ख़ाली जेकॾहिं अल्लाह तबारक ताला क़ुर शरीफ़ लाहे छॾे हा त कंहिंखे सम्झे क़ुर। इन लाइ हुन नबूअत जो सिलसिलो शुरू कयो जेको इंजील ते बि आयो, तौरा ते बि आयो, क़ुर ते जेको आख़िरी नबी असांजो पाण आया। त जेकॾहिं ॾिसो हीउ सॼो सिलसिलो रब खां वठी मार्फत जो आहे। छा अल्लाह तबारक ताला खे तौबा नौज़ लाइ एतिरी ताक़त कान्हे जे हिकिड़े इंसान जी दिलि बदिलाए सघे? छो त पैगंबर मोकिली, छो त मैसेजर मोकिली, अवी ॿुधायो। छाजे असांजी ज़ुबान सम्झंदासीं जॾहिं पंहिंजे नूर खे इंसानी लिबादो पहराए हुन असांजे साम्हूं आंदो, पोइ असीं हुनजी लैंग्वेज सम्झंदासीं त छा थो चए, अलाह छा थो चए, अलाह जो नबी छा थो चए। त पोइ हुन छो माना अलाह खे एतिरी ताक़त बि कान्हे जेके इंसान खे जेको पैदा कयल आहे तलकील आहे हुनखे इहो पावर कोन्हे त हुनखे सम्झाए सघे पर हुनखे हिकिड़ो सिलसिलो हलाइणो। मार्फत खां सवाइ किथे बि न सुञाणप कराए था सघो, न पहुची था सघो। अॼु ख़ती जेकॾहिं SP DSP जे ऑफिस में वेंदो त पहिरीं वञी चपरासी सां मुलाक़ात थींदी, साहब खे इतला ॾींदा आयो आहे। जेकॾहिं उहो विच में न हूंदो सॼो ॾींहुं हणी बीठा हूंदा अंदरि केरु इतला ई कोन ॾींदो, केरु ॿुधाईंदो ई कोन। त हीउ त बारगाह इलाही जो मैसेंजर आहे, सभिनी लाइ रहमतुल आलमीन थी आयो आहे। हुन जॾहिं इहो सिलसिलो शुरू कयो त उहो ईअं न त को नबूअत सूदी हो, उहो सिलसिलो अञा बि असांजे साईं शागिर्द दादा बि साईं जो हिकिड़ो सुवाल थियो त केवल महराज जो सिलसिलो अञा हले थो। पाण फरमायो ज़मीनदार पंहिंजी ज़मीन मां हिकिड़ो रस्तो कढे थो, उहो ई बंदि थियणु नथो ॾे, त अल्लाह जो नबी जेको रस्तो ठाहिया आहे उहो बंदि थी वेंदो, कतन बंदि कोन थींदो। इहा उन हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस जी ताईद आहे, तस्दीक आहे हुनजी, जेको पाण फरमायो त मुंहिंजी उम्मत में अहिड़ा माण्हू पैदा थींदा जेके बनी इसराईल जे नबीनि जो दर्जो रखंदा। नबीअ जो दर्जो तॾहिं मिलंदो जॾहिं अल्लाह सां कलाम थिए। उहे फ़क़ति हुज़ूर जी उम्मत खे इहो शर्फ़ हासिल आहे। अशरफुल मख़लूक़ात में त रब सभु ॾिना, पर के अहिड़ियूं ॻाल्हियूं ॾिनई जेके सवाइ हुज़ूर जी उम्मत खां ॿिए कंहिं नबीअ खे न मिली। त उहो मार्फत जो सिलसिलो सूफ़ीज़म खणी हीअ कोई सुधी आयो। जॾहिं हिकिड़ो नंढिड़ो मिसाल थो ॾियां, TV हले थी असांजे साम्हूं, उन में एफिल टावर ॾेखारींदा। हाणे मुंहिंजो फ्रांस ॾिठल कोन्हे, फॉर एग्जाम्पल उहो टीवीअ तां ॾिसी, टीवी ते त ओतिरो ई ॾेखारींदा जेतिरो मूं ॾिठो, वाह फलाणी शइ हिते आहे, फलाणी शइ हिते आहे, फलाणी हिते। पर जेकॾहिं ॿियो समूह मूंखां जेको घुमियल हूंदो उहो चवंदो त एफिल टावर जे भला उतरे पासे में छा छा आहे, उहो मूं टीवीअ ते त ॾिठो ई कोन, मूंखे त ओतिरी ख़बर हूंदी जेतिरी मूं ॾिठो। त अहिड़े तरीक़े सां जेतिरी शइ ॾेखारबी न तेसी हुन में बदलाव नामुमकिन आहे। अॼुकल्ह जेको ही सियासी दौर हले पियो, या जेको कुझु असांजे मुल्क में थिए पियो, या जेको कुझु दुनिया में थिए पियो, अॼु ॾिसो था त इंटरनेट जे ज़रिए सॼी दुनिया 26 बटणनि में समेटजी अची बीह रही आहे। विदिन सेकेंड में दुनिया जे कंहिं बि कोने में पहुची सघो था, कंहिं दुकान में वञी सघो था, उता ख़रीदारी बि करे सघो था। त अहिड़े तरीक़े सां फिक्र इन्हनि खां घणो एडवांस आहे, ऐं फिक्र जी उहा दुनिया जेके आम फाम जेको दुनवी माण्हू सोचे कहिड़ा आहे घरेल कपिड़ा पाए फ़कीर वेठा आहिनि, ॿिया सॼो ॾींहुं हला हला कनि, कम जा न काज जा, बसि रुगो मानी खायो ऐं भॻो पियो वेठा। पर ईअं कोन्हे, फ़कीर हिननि ॾिठा ई कोन्हे, अहिड़ी मिलिया ई कोन्हे हुननि सां। फ़लसफ़ो इहो आहे जे बेटाईअ जे फ़लसफ़े सॼे खे मेटे फ़क़ति हिकिड़ी शाइर जी हैसियत ॾेई ॿिहारे छॾियो, भई सिंध जो शाइर पापा हुन जेके हरियूं कयूं या जिन लाइ रुनूं या भिट वञी वसाई, उहो कहिड़ो दर्द त हो बेटाईअ खे जो हेॾा खणी उन ते ॾाढी
ॾींहं સુધી आउं कंदो न त के सकाफ़त खाते या के अदीब असांजी रोशनी विधी हुई रोशनी विधऊं त उनजे सुरनि ते साईं मारोईअ में बेटा साहिब हीअ मंज़र कशी कई आहे सोणीअ में हीअ कई अथसि मेहार में हीअ कयो अथसि इहा हिकिड़े फ़क़ीर जी दर्द जी दास्तान आहे उन शाइर जी शेर जी असुल माना शाइर जे पेट में हालांकि उन्हनि खे न का डिग्री हुई न का PhD कयल हुई न को बस साहिरी एतिरी तालीम हुई पर अॼु उन जे हिकिड़े शेर जी माना जे लाइ असां केतिरा स्कॉलर विहारियूं न तॾहिं बि उनजी सही माना नथा करे सघूं ऐं अॼु मुंहिंजी इहा दावा आहे उहे शख़्सियतूं हमें खणो जेके ग़ैर सियासी हुजनि उन्हनि खे आणियो साहिब नज़र हुजनि साहिब तसवुफ़ हुजनि उन्हनि खे आणियो ॾिसो अमन थिए थो कोन थो थिए छा कि पढ़ी ॿुधाइण में ॿाह खां चले ॾेखारण में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे किताब में लख पढ़ो पर हिकिड़ी झलक ते जेकॾहिं अला ॾेखारे छॾियो त मां करे वेही रहंदो साईं पोइ हुन लाइ सभु कुझु बेकार थी ईअं ई ॻाल्हियुनि सां कोन हलंदो आहे प्रैक्टिकली लाइफ खपे पंहिंजे जिगर जो खून पियो अहिड़ो सस्ती ॻाल्हि कान्हे न को इश्क अहिड़ो सस्तो आहे जेको हर को करे सघे इश्क जॾहिं थिए थो त पोइ सिर ईअं नेज़नि ते चढ़ंदा जीअं ॾिसो अॼुकल्ह हिकिड़ो बुखियो माण्हू अचे थो त उहो त खाईंदो न माण्हू पहिरीं हुनजे बुख मिटाए पहिरीं हुनजो पेट भरे पोइ हुनखे सम्झाए हिते त ग़रीबा मार लॻी पई आहे ज़ुल्म लॻो पियो आहे अॼु हिकिड़ो ग़रीब जेको 100 रुपया तारीख़ कमाए थो 8 ॿार आहिनि हुनखे 2 माउ पीउ पोड़ा आहिनि ज़ाल आहे हुनखे 100 रुपया कमाए थो 25 रुपया अटो किलो केतिरनि खे खाराईंदो पहिरीं हुननि खे पेट भरे ॾियो त ऑटोमेटिकली जॾहिं हुननि जे पेट में पवंदो चलनि अंधा ईमान पाणे हू हथियार करे के ॿिए पासे लॻल आहे कम कंदे ऐं जेकॾहिं ओसि ताईं रीच थिए थी विच में अख़बार में पढ़ियो फलाणे धाड़े लाइ हथियार फिटा कया फलाणे कीअं फिटा कया हुनखे पहिरीं इहो कजे तो हेतिरा खून कया आहिनि वध में तोखां मौत जी सज़ा जी माफ़ कई त बाक़ी कैद तोखे काटणो पवंदो हुनखे ख़बर त पवे न भई मूंखे रिटर्न छा पियो मिले असीं हुनखे अजरकुनि जा तोहफ़ा पिया ॾियूं मिठायूं पिया विरायूं हीअं पिया करे माना असीं कमज़ोर आहियूं प्रूफ पिया ॾियूं असीं त साईं गवर्नमेंट में एतिरी ताक़त कान्हे हिकिड़े माण्हू ते उहो क़ाबिज़ पई थिए ईअं कोन हलंदो आहे माण्हुनि खे मोटिवेट कयो ॿुधायो हुननि खे ॾेखारियो हुननि खे सही रस्तो जेको ऐदल असरात मुस्तक़ी में जेको क़ुर में मुसलसिल ईंदो उहो ई आहे जेको अमान अचे थो पहिरियों हुनखे सेटल कयो हुनजी बुख विसायो हुनजो ज़ाहिरी जेको हुनजो आहे उहो सुधारियो जेको फ़लसफ़ो हो या मैसेज हो अॼुकल्ह केतिरा ई हिन शइ खे वठी आया आहिनि त भई जेको खेड़े थो खाए इहो नारो अॼु खां 300 साल अॻे ऐं जॾहिं उन ते अमल थियो त नतीजो ई सिर वधिया पिया पर उन शइ खां हटिया न उहा पंहिंजी कंदा ई रहिया अॼु बि जेका मुंहिंजी पर्सनल मिल्कियत आहे साफ़ विच ते रखियल ईअं न को मुंहिंजी फैमिली जे छोकिरा आई असांजे विच में रखियल जेका असीं जेको खेड़े थो खाइजे बुनियाद ते हर को पंहिंजो पंहिंजो हिसो खणी ईंदो आहे जेसिताईं सॼो कारोबार सिस्टम जेको हले थो को सकाफ़त खाधो असां कोन्हे को सियासी असां कोन्हे पंहिंजो करियूं था पोइ दाल रोटी आहे सभु विच ते आहे जो गोश्त पुला आहे सभु विच ते आहे त साहिब शहीद जो मेन इहो हो त बाबा इंसान खे इंसान जो दर्जो त पहिरीं ॾियो त आउं पंहिंजे तरफ़ां इहो ई मैसेज सभु सिंधियुनि जे लाइ ईअं न त जेके दरगाह जा मुरीद आहिनि पर टोटल सिंधी जेके सिंध में रहनि था ॿथी करे पाण में एको रखनि ऐं हर कमु सलाह ऐं मतिलब सां जेकॾहिं कनि त आउं सम्झां थो कामयाबी ज़रूरु संगत कंदमि ऐं पाण में एको रखनि ॿधी रखनि ऐं अल्लाह जे रस्ते ते हलनि अल्लाह जे रसूल जे रस्ते ते हलनि जेका मुश्किल ईंदी इहा मुंहिंजी दुआ बि आहे मुंहिंजो